सिंध टीवी न्यूज़ नेटवर्क के मान में कोट गुलाम अहमद जे ॻोठ रईस कालू खान खोसो में सियासी समाजी अॻवान रईस मोहम्मद रफ़ी खोसो, रईस अली अहमद खोसो, रईस जमन खोसो ऐं साबिक़ काउंसलर गुलाम मुर्तज़ा खोसो पारां इल्म पिरायो सिंध सवारियो जे सिरे हेठि सखाफ़ती रंगनि सां झिरकियल मच कचहरी मुनक़द कई वई, जंहिंमें सिंध जे नाले वारे राॻियनि सिंधी सखाफ़ती महफ़िल सजाए सिजो ॿारे छॾियो। जॾहिं त मच कचहरी में सखाफ़ती वेस वॻा पहिरियल नौजवाननि तोड़े ॿारड़नि सिंधी गीतनि ते झुमरियूं हणी रक़्स कंदा रहिया। सो डिवीज़न मिरपुर खास में अज गोठ कालू खान खोसो मंझि जेको सो अज एकता जो ॾियारो जेको सो मल्हायोसीं सिंध टीवी तरफां। ऐं सिंध टीवी जेको सो इहो उनवान रखियो तमामु बहितरीनु आहे, जेको सो इल्मु पिरायो ऐं सिंध संवारियो। तइलीम इंसान लाइ शो आहे, इल्म खां सवा ऊंदा आहे, इल्म ज़रूरी आहे। ॻोठ कालू खान वासियुनि 5 डिसंबर ते सखाफ़ती रैली कढे ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जो ऐलान पिणु कयो। कैमरामैन शाहिद अली ख़ासकेली हसन का इमकानी सां गॾु जावेद कालरो, सन टीवी न्यूज़, कोट गुलाम।